अॼु असां आया आहियूं सरकार मादी पाक जानिया जे दुए पाक ते जेको कोटड़ी जी किले जे लॻभॻि वेझो आहे। अचो तव्हांखे अंदरि जेको आहे सो असां दीदार वठायूं मादी साईं जो दुओं पाक। साईं जन जी शायदि काफ़ी टाइम हिते रहाइश बि हुई ऐं असांजो परॾाॾो फ़क़ीर नज़र अली वॻण सूफ़ी अल हैदरी ऐं असांजो ॾाॾो बाबा साईं फ़क़ीर अली सूफ़ी अल हैदरी जन बि हिते ड्यूटियूं ऐं रहाइश जेको आहे सो करे विया। अचो तव्हांखे अॻिते बाक़ाइदगी सां फ़क़ीरनि सां कचहरी करायूं था ऐं जेको आहे सो दीदार वठायूं था। सरकार मौला जन जी मौला दीदार चौकुंडी सरकार मस्त मौज रहा साईं मादी साईं जन दोम बे जामे वारा शायद तस्वीर सरकार मौला फ़कीर ये असांजो फ़कीर रांझण साईं जंहिं कुर्ब कया नी ऐं असांखे हिते वठी आयो आहे दुए पाक जो दीदार कराई। हक़ रांझण साईं ये असांजे वालिद साहब बाबा मेहर अली केतिरो पुराणो आहे ही तकियो साईं हिते रहाइश कई न वॾी राश वॾी हिते मीरनि इम्तियाज़ वरितो छा छा कातुल मोकिलियऊं अचनि त पुछो पियो आहे टे ऐं ही उहो ई में खणो हा माना जंहिं ते जेको आहे मायूं मोकिलियूं आहिनि ऐं जेको आहे साईं जन माना टुकड़ा टुकड़ा लॻा पिया वरी जेको आहे सो नांग जी सूरत अख़्तियार कयनि हा वरी जेको आहे सो पाण इहो पंहिंजो शींहं जी रूप थी आख़िर ॾिसनि पोइ मायूं भॼी वञी मीरनि खे चयो बाबा हीउ कमु घणो आहे उहो त उहो जंहिंमें हा उहो त वरी इन टाइम ते कलाम बि चयो न इहो प्यालो पीतल हुजे घोड़ो कोतल हुजे हुसन होटल हुजे हुते खेचल न हुजे हा उहो में कान सखर ॾे आया हा हलो त अॻिते कंहिं फ़क़ीर खां थोरो हलो हा मेला बिल्कुलु रोड जे मथां ऐं किले जे साम्हूं आहे हिते मीरनि वॾियूं आज़माइशूं वरितियूं साईं जन खां ऐं इहो प्यालो पीतल हुजे हुसन होटल हुजे उते खेतल न हुजे इहो कलाम बि साईं जन हिते ई शायदि इरशाद फरमायो। असां हींअर तव्हांखे ॾेखारियूं था मादी पाक जन जो दुओं जेको पाण दुई दुखाई हुयनि ईअं न साईं हा ॿुधाईंदा ॿुधाईंदा हलो इहो वीडियो इहो असां रखंदासीं इन ते यूट्यूब ते हा इहो पाण दूहो पाक जेको सॾिजे थो कोडी जो दूहो पाक इहो आहे जी इहो हिते छेड़ा मिड़ाए हा सही सही बाहि माना दुई जी थींदी आहे गॾु कराए पाण फुकरा सां गॾु पोइ मोदी मोला 40 ॾींहं हिते वेही रहंदा इहो दूहो दुखाए वाह उहो दूहो अॼु ताईं उहो मौजूदु आहे उहा जॻह बि मौजूदु आहे वाह मालिकनि जी जाते दूहो दुखाए विहंदा वाह ऐं इहा ई दूहे वारी लाट जंहिंमें सभु असां तव्हां सभु जी जी उन लाट हा उन जी लाट जे करे हक़ीक़त आहे दूहे जी लाट हक़ीक़त आहे इश्क जी लाट हा इश्क जी लाट बराबरि ऐं मोला महदी पाण चयो आहे इश्क वारी जाइ जेका आहे उहा हीअ आहे ऐं फुकरा आहिनि साईं जानण चढ़ण जो आहे त दिलबर दूहे हज दूहे पाक ते वेंदो उन लाइ हज वाह वाह
शहर शाणिया दा काबा जा तम हाँ जिथे ज़ाहिर प्याला रजे हाँ ईअं थना 463 आहे शायद बेत वाह वाह शाहपुर को सम्झो बैतुल मुक़दस हाँ ज़ाहिर प्याला रजे हाँ सदके वञा मैं मुर्शिद महदी तूं जेको मेडी पलंदा लजे वाह साईं वाह वाह साईं जानण चन शाहपुर जाने में न रहंदो हुते साईं हरण सां गॾु या उन्हनि में ही दड़ो पाक जेथे मीरन खे साईं जन जेको आहे ज़वारी कराई हिते घुराए करे दड़े ते साईं हिन दड़े जी थोरी हिस्ट्री ॿुधाइजो हिते मौला महदी जेके आहिनि से मीरनि खे ज़वारी जेका कराई मौला महदी जी जी जेके मौला महदी खे वठण आया त साईं हलो हा। तव्हां ज़वारी ते असां वञूं था वाह तव्हां बि असांजा मुर्शिद आहियो तव्हांखे बि वतियूं हलो सही महदी मौला चयो बाबा असांजे लाइ हिते ई हज आहे वाह हिते ई ज़वारी आहे वाह तव्हां उते वञो चयईंसीं दीदार साम्हूं लाज़मी आहे जी पोइ मीर खे वठी अची हिते मौला महदी मौला करबला जी दीदार कराई वाह हिते ज़वारी कराई वाह पोइ मीरनि ॿाहूं ॿधी साईं तव्हां वाक़ई तव्हांजे लाइ हिते बि हज आहे हिते ई तव्हां हिते ई सभु कुझु हिते ई आहे वाह हिकिड़ो अथई त अहिड़ा कमु करिजे जंहिं च अलाह आप बणिजे हे इहे ई अथई न कमु अहिड़ा कमु करिजे अलाह आप बणिजे वाह माना हितां खां त करबला पाण ॾेखारे वाह हा हा साईं इहे